दीन दर्द दुख भंजना घट घट नाथ अनाथ शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु साथ शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु साथ। श्री राम। दीन अरबी बोली में, फारसी में भी दीन धर्म के सॾे वेंदा, दीन इलाही। श्री राम। पर हिते दीन सां गॾु दर्द गॾिजी आयो आहे। हिते दीन जी माना आहे आजिज़। श्री राम। बेसहारो। हे प्रभु मां दीन आहियां, मुंहिंजो दर्द खे दर्द छा मां पैदा थिए थो? दुख मां। दर्द छा मां पैदा थिए थो? दुख शरीर खे मिलंदो आहे, दर्द मन महसूस कंदो आहे। श्री राम। दर्द ॾिसण वारी वस्तु न आहे, न को ॾिसण में ईंदी आहे। दर्द जी पीड़ा उहा मन मालिक महसूस कंदो आहे। उनजो ॿार प्रगट रूप गरम सर्द बलगमी उन श्वासन जे तकड़े तेज थधे हलण में डॉक्टर चेकअप कंदो आहे। श्री राम। अनुभव कंदो आहे त हे दुख आहे। दीन दर्द दुख तूं भंजनहार। मुंहिंजी दीनता खे, मुंहिंजे दर्द खे, मुंहिंजे दुख खे तूं ई भंजनहार। छो जो घट घट नाथ अनाथ, घट घट जो स्वामी आहे तूं, मालिक आहे। मां अनाथ आहियां तोखां सवाइ। ये सॼी पुकार आत्मदेव खे आहे, प्रभु खे आहे। हे प्रभु बस असां तस्लीम करे हलूं त जंहिं असांखे दुख ॾिनो आहे, दुख सुख प्रभु देवनहार, दुख सुख प्रभु देवनहार। सुख में भी दुख में भी असांखे ॿिन्ही में नियंत्रण में रखणो आहे। न दुख में चिलाइणो आहे, न सुख में फुलायमान थियणो आहे। जेके सुख में ख़ुशि थींदा उनखे दुख जा गम ॾिसणा पवंदा। ॿिन्ही खे नियंत्रण में रखणो आहे। उहो तॾहिं रही सघंदो जॾहिं तोॾे असांजो ध्यानु हूंदो, सम में रहंदासीं असां। प्रभु देवनहार। दुख बि अंदरों प्रभु ॾे थो। सुख काथों मिलण वारी शइ न आहे, न को दुख मिलण वारी शइ आहे। तुंहिंजे चाहींदे न तोखे सुख मिली सघंदो आहे, न दुख मिली सघंदो आहे। राम। प्रभु देवनहार। प्रभु अंदरों ॾिनो आहे। जेकॾहिं तूं दुख नथो चाहें, अवर त्याग, अवर त्याग। तूं तसे चितार जंहिं ॾिनो आहे वरी बि उहो तुंहिंजो दुख लाहींदो। राम। लाहींदो छा? लहंदो छा आहे? राम। तोखे दुख महसूस न थींदो। हर वक़्तु इहो ॿुधायो वेंदो आहे बाबा नाम सां शांती ईंदी। जेका प्रतिकूल स्थिति आहे अणवणंदड़ उनखे मञण जी शक्ति पैदा थींदी प्रभु जे नाम में तत्पर थियण सां। राम।
दुख हूंदे बि उहो दुख न लॻंदो, छो जो दर्द दॿजी वेंदो। हे प्रभु, तुंहिंजी मां शरणाई आहियां। तूं छो तुंहिंजी शरणाई आहियां? प्रभु, तूं अंदरि वेठो आहीं, जो नानक के प्रभु साथ, तूं ई मां सां साथ आं, इन जे करे तुंहिंजी शरणाई खां सवाइ मुंहिंजो दुख कटबो न। अंदरि ई तो ॾिनो आहे, तूं ई लाहींदे। श्री राम।